सुहिणा नबी। बरकत वारी रात 15 शोबान अची रही है। उन रात मुंहिंजा अमाल हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम वटि पेश थींदा। उनखां पहिरियां त अगरि मूं तव्हांखे नाराज़ कयो हुजे या तव्हांजी दिलि ॾुखाई हुजे या तव्हां ते चुगली लॻाई हुजे या तव्हांजी गिला कई हुजे या तव्हां सां कूड़ ॻाल्हायो हुजे या तव्हां सां का गुस्ताखी कई हुजे, अगरि मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे का बि तकलीफ़ आई हुजे त अलाह जी रज़ा लाइ मूंखे माफ़ कजो, मूंखे माफ़ कजो। मूं बि तव्हांखे माफ़ कयो। अलाह पाक असांजो हिक ॿिए खे माफ़ करणु क़बूल फरमाए। आमीन। सभिनी नबिन आ ॾिठो सुहिणा नबी माहे जबी राज रबी तुंहिंजे मथां। सभिनी नबिन आ ॾिठो सुहिणा नबी माहे जबी राज रबी तुंहिंजे मथां।